आवाज़ टीवी जे प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में अव्हांखे भलीकार। आइनी तरमीमनि जो मामिलो जेको आहे उहो थोरो घणो वाज़े थी वियो आहे ऐं नज़रियो अची रहियो आहे त पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून हुकूमती जेका पार्टी फेडरल गवर्नमेंट में जेका पार्टी आहे उन्हनि बिना JUI जे ऐं बिना PTI जे इहे तरमीमूं कराइण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। उन जे लाइ हीउ जेको अॼु इजलास थी रहियो आहे कोशिशि आहे इन इजलास दौरान ई गॾियल मुसवदो अचे। इन गॾियल मुसवदे में जेके तरमीमूं त आंदियूं वञनि पियूं जुडिशल अदालती सुधारनि जे हवाले सां उहे त पंहिंजी जाइ ते आहिनि। मौलाना फज़लुर रहमान साहब जी कोशिशि आहे त उन्हनि जूं जेके तरमीमूं आहिनि उहे बि हिन में पेश थियनि, जंहिंमें हिकिड़ो आर्टिकल 38 में तरमीम आहे। आइन जे आर्टिकल 38 हिकिड़ी तरमीम इहा अहम मौलाना साहब तजवीज़ कई आहे त जेको मुल्क खे सूद खां व्याज खां पाक कयो वञे ऐं तमामु ॾेती लेती जेका आहे बैंकुनि जी इदारनि जी ॿियनि जी उहा बिना व्याज जे कई वञे ऐं इन में आइन में तरमीम कई वञे। इहो मौलाना साहब जो हिकिड़ो एजेंडा आहे जेको उहो कोशिशि कनि पिया त अचे। उन जे लाइ फ़ैसिलो इहो थियो आहे त मौलाना फज़लुर रहमान साहब इहो बिल प्राइवेट मेंबर जे तौरु आणींदा असेंबली में, उनजी मुखालफ़त न कई वेंदी ऐं पोइ उनखे इन मामले खे इस्लामी नज़रियती काउंसिल खे मोकिलियो वेंदो कमेंट लाइ, छाकाणि तमामु जेके शरई मामला आहिनि उन्हनि खे इस्लामी नज़रियती काउंसिल ओके कंदी आहे, उन खां पोइ इहो मामिलो साम्हूं ईंदो आहे। त तंहिंजे करे इन ॻाल्हि ते इहो आहे त इहो तरमीम ईअं नथी थी करे सघिजे। पीपल्स पार्टी नून लीग जो इहो ख़्यालु हो त इहो एतिरो सवलो कमु न आहे। हिन सॼो जेको मुल्क जो मुआशी ढांचो आहे नेशनल ऐं इंटरनेशनल उन में थोरो प्रॉब्लम अची वेंदो, तंहिंजे करे इहा चॉइस रखी वञे त इहो, पर इन जे लाइ हू का राय नथा ॾेई सघनि, तंहिंजे करे इहो मामिलो इस्लामी नज़रियाती काउंसिल खे उमाणियो वञे। तंहिंजे करे कवी उमेद आहे त मौलाना साहब जी इहा तजवीज़ जेका आहे आइन में तरमीम जो एज ए प्राइवेट मेंबर जे तौर ते उहा उमाणी वञे हिकिड़ी कमेटी खे ऐं उन खां पोइ उहा इस्लामी नज़रियती काउंसिल खे पंहिंजे कॉमेंट लाइ मोकिले। त इहो जेको मौलाना साहब जो मुतालबो आहे इन खे ईअं एडजस्ट करण जी कोशिशि कई वञे पई। तंहिंजे बावजूद बि अॼु जेको असेंबली जो इजलास अॼु थियणो आहे ऐं जेको जारी आहे इन में जेको आइनी मुसवदो आहे उहो पेश करण जो इम्कान आहे। इन जा काफ़ी नुक़्ता साम्हूं अची विया आहिनि, पर अञा ताईं बि शायदि का इन नुक़्तनि में का आख़िरी मिंटनि में का तब्दीली आहे त उहा आंदी वेंदी ऐं उहो पोइ मुसवदो आंदो वेंदो। जेकॾहिं मौलाना फज़लुर रहमान साहब इन में शामिलु थियनि था त पोइ त इहो गॾियल तौर ते मुसवदो ईंदो ऐं पोइ का बिना अॾुखियाई जे इहा आइनी तरमीम जेका आहे मंज़ूरु थी वेंदी। पर जेकॾहिं मौलाना साहब इन हवाले सां पंहिंजी ॻाल्हि ते बीठल आहिनि ऐं उहे PTI सां बीठा आहिनि इन्हनि तरमीमुनि जे हवाले सां त उन्हनि खे इहा ॾुखियाई अञा पेश ईंदी गवर्नमेंट खे। जीअं त बिलावल भुट्टो साहब जेका कल्ह तक़रीर कई हुन में वाज़े तौर ते ऐलान कयो त असां बिना PTI जे बिना JUI जे बि असां इहा तरमीमूं कराए वेंदासीं, पर ज़ाहिर आहे उहो हिकिड़ो नाख़ुशगवार तरीक़ो हूंदो, उहो कंट्रोवर्शियल हूंदो ऐं उहो थी त वेंदो, नंबर बि पूरा थी वेंदा, थी बि वेंदी 2.2 सां जेको 2 तरमीम आहे 2/3 सां उहा थी वेंदी, पर मसइलो आहे त बाद में इहा कंट्रोवर्शियल रहंदी ऐं हिन ते रड़वाका लॻा पिया हूंदा, अपोज़िशन एहतिजाज बि कंदी, इस्तेहकाम न अची सघंदो। तंहिंजे करे सियासी इस्तेहकाम ज़रूरी आहे। इन जे लाइ पीपल्स पार्टी नून लीग पहिरें ॾींहं खां कोशिशि कनि पिया त इहे मामला सभई पार्टियूं गॾियल आणनि जीअं मुल्क में सियासी इस्तेहकाम थिए ऐं इन्हनि तरमीमुनि ते प्रॉब्लम न रहे। इन हवाले सां वधीक तफ़सील जेके आहिनि उहे ईअं बि कुझु आहिनि त PTI जे अॻुवाणनि अॼु मुलाक़ात कई इमरान ख़ान सां। उहे 5 उहा बैरिस्टर गोवर, हामिद रज़ा ऐं ॿिया जेके हुननि जा अॻुवान आहिनि उहे बि हुन मुलाक़ात में मौजूदु हुआ। सलमान अकरम राज ऑफ कोर्स इन्हनि इन ॻाल्हि ते ॻाल्हि ॿोल कई आहे। उन इमरान ख़ान खे हिदायतूं वठी पोइ जेको शामिलु थियनि पिया इन इजलास में ऐं इन ते मामला अॻिते वधंदा। जेकॾहिं मौलाना फज़लुर रहमान सां मामला हुननि तय आहिनि ऐं अपोज़िशन हिकिड़े पासे बीहे थी त जेको आहे इहा कंट्रोवर्सी रहंदी। पर जेकॾहिं मौलाना फज़लुर रहमान साहब ऐं PTI ख़ुदि बि जेकॾहिं हुकूमत सां बीह रहिया त इहा ख़ुदि मुल्क लाइ हिकिड़ी विन विन सिचुएशन थींदी। पर जेकॾहिं न बि थिए थो त हीअ 2 पार्टियूं अलॻि सां आइनी तरमीम कराईंदियूं। इहो तय आहे त आइनी तरमीमूं थियणियूं आहिनि, इहो तय आहे त हाणे इहो हुनजो रस्तो केरु नथो रोके सघे आइनी तरमीमुनि जो। उहे बिना अपोज़िशन जे बि थी वेंदियूं ऐं उहो अपोज़िशन जेकॾहिं गॾु हुजे तॾहिं त ऑफकोर्स थी वेंदियूं। तंहिंजे करे इहे जेके तरमीमूं थियणियूं आहिनि इन्हनि में अहम ॻाल्हि इहा बि आहे त अॼु राति जो सुबुह जो देरि सां सुबुह माना जीअं चओ राति जेका गुज़री वई हुनजे राति देरि सां
पीपल्स पार्टी जे अॻुवान मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात कई, बिलावल भुट्टो ऐं हुननि जी टीम। उन खां पोइ ॿीहर वरी मुलाक़ातूं थियूं आहिनि। आसिफ़ अली ज़रदारी साहिब जी मुलाक़ात जो ख़बरूं आहिनि त उन्हनि बि मुलाक़ात मौलाना साहिब सां कई आहे ऐं वरी मौलाना साहिब खे सम्झाइण जी कोशिशूं थियनि पियूं। हिकिड़ो इस्लामाबाद में हिते वरी ज़बरदस्त सियासी गहमा गहमी आहे। मौलाना फज़ल रहमान हींअर जेको आहिनि टॉक ऑफ द टाउन आहिनि पार्लियामेंट में। उन्हनि जी ॻाल्हि आहे, उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी वञे पई, उन्हनि सां ॻाल्हायो वञे पियो, उन्हनि खे राज़ी करण जी कोशिशि कई वञे पई। ॿ चेंजिस कल्ह थियूं क़ौमी असेंबली में। हिकु त पार्लियामानी लीडर मुक़ररु कयो वियो पीपल्स पार्टी जो नवीद कमर जी जाइ ते बिलावल भुट्टो साहिब खे। वरी हिन पासे जेको PTI पंहिंजो मौलाना फज़ल रहमान जी पार्टी जो पार्लियामानी लीडर हो क़ौमी असेंबली में, उनखे बि तब्दील करे मौलाना फज़ल रहमान खे पार्लियामानी पार्टी जो अॻुवान मुक़ररु कयो वियो। इहे तमामु अहम शयूं आहिनि, छाकाणि त पार्लियामानी पार्टी जी मर्ज़ी खां सवाइ को बि MNA जेकॾहिं वोट ॾींदो त उहो बाद में डिसीट थींदो, वोट काउंट थींदो, बाद में डिसीट थींदो। तंहिंजे करे इन सां इहा बि हिकिड़ी ख़दशो इहो मौजूदु आहे त इन्हनि पार्टियुनि जा अॻुवान बि क़ौमी असेंबली में या सेनेट में उहे जेके आहिनि पंहिंजो सीटूं विञाए सघनि था जेकॾहिं वोट ॾींदा पंहिंजी पार्टी जी पॉलिसी जे ख़िलाफ़ु। ऐं इन सां लॻे थो त कुझु अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जेके इहो बि करे सघनि था। पीपल्स पार्टी में चांस घटि आहे सेनेट में, ऐं हुन में JUI लाइ इहो वॾो मसइलो साम्हूं नज़र अचे पियो, हिन में प्रॉब्लम थी सघे थो। त इहो नंबर्स गेम जेको आहे इहो तमामु अहम आहे। हिन में डिसीट थियण जो चांस तमामु घणा आहिनि जेके मेंबर थींदा। जेकॾहिं मौलाना फज़ल रहमान साहिब ऐं PTI हुकूमत खे वोट नथा ॾियनि त पोइ हुनजो मक़सदु इहो थियो त हुननि जा जेके कुझु मेंबर्स आहिनि उहे फ्लोर क्रॉस कंदा, पंहिंजी पार्टी जी फ्लोर क्रॉस कंदा। चओ त पंहिंजी पार्टी जे ख़िलाफ़ु आइनी तरमीम में वोट ॾींदा जेके डिसीट थींदा। हुन खां पोइ बाद में जो छा लाइमल आहे इहो त हाणे फेडरल गवर्नमेंट ऐं पॉलिटिकल पार्टियूं जेके हुकूमत में आहिनि उहे तय कंदियूं, पंजाब में ऐं फेडरल गवर्नमेंट में, सिंध में, KP में ऐं पंहिंजो असांजो बलूचिस्तान में ख़ासि तौर ते। त इहो वॾी सूरत हाल हिकिड़ी गंभीरता वारी आहे जेका अॻु में पाकिस्तान में न ॾिठी वई। पर बहरहाल हिनखे वॾो सेंसिटिविटी सां हिन मामले खे ॾिठो वञे पियो। को बि असेंबली जो इजलास जेको आहे उहो थियणु वञे पियो ऐं इन क़ौमी असेंबली जे इजलास में इहो फ़ैसिलो थींदो, इहो जेको टेबल थींदो बिल, उनखां पोइ वाज़े थी वेंदी त कहिड़ियूं तरमीमूं आहिनि। ऐं उहो बिलावल भुट्टो जीअं पंहिंजे ऐलान में बि चयो हो त असां हू तरमीमूं पाण पेश कंदा, बिल उहो टेबल कंदा। उन टेबल थियण खां पोइ मौलाना फज़ल रहमान साहिब जन सूद वारो बिल टेबल कंदा। उहा ज़ाहिर आहे हुननि जी वाज़े तौर ते हिकिड़ी सियासत नज़र अचे थी इन मामले ते त हू इन ते पंहिंजी जेको वोट बैंक आहे, पंहिंजो बि जेको इलेक्टोरल कॉलेज हुननि जो वोटर आहे हुनजो, उनखे हू ख़ुशि करण लाइ सूद वारो मामिलो आणनि पिया ऐं इन पासे ॿिए पासे हुकूमती तरमीमनि खे वोट ॾियनि पिया। सो इहा वॾी हिकिड़ी सियासत आहे जंहिंसां ज़ाहिर लॻे इहे थो त मौलाना फज़ल रहमान साहिबु हिकिड़ो माइंड सेट करे वरितो आहे, उन्हनि खे इहो लीवरेज ॾिनो वियो आहे। पर इहा बि ख़बरूं आयूं पए त उन्हनि को चयो आहे त मूं PTI सां ज़ुबान कई आहे, तव्हां PTI सां गॾु PTI खे गॾु आणण जो आख़िरी कोशिशूं हिकिड़ो थियूं आहिनि अॼोके ॾींहं में बि। ऐं उनखे हाणे फाइनल राउंड जेको आहे उहो तव्हांजे साम्हूं अॼु थी रहियो आहे ऐं सुभाणे ताईं सिलसिलो 1-2 ॾींहंनि ताईं इहो हलंदो, छाकाणि त इहो सभु कुझु मामिलो क्लोज़ करिणो आहे 20-22 तारीख़ खां पहिरीं। सुप्रीम कोर्ट उन खां पोइ उनखे कीअं डील करे थी, इन ते दरख़्वास्तूं ईंदियूं न ईंदियूं, इहे तमामु अहम तरमीमूं आहिनि। इन सां सुप्रीम कोर्ट जो जेको एक्शन्स आहिनि जेके उहो सोचनि पिया, नज़र अचे पियो वाज़े तौर ते त कहिड़े तरीक़े सां जजिस जेके आहिनि फ़ैसिला जारी कनि पिया ऐं इलेक्शन कमीशन जे ख़िलाफ़ु फ़ैसिला जारी कनि पिया, वज़ाहतूं बार बार जारी कयूं वञनि पियूं सुप्रीम कोर्ट तरफ़ां। इहा तमामु अहम ॻाल्हि आहे। हिन तरमीमनि खां पोइ हीअ जेका छिकताण आहे इदारनि जे विच में, अदालती ऐं पार्लियामेंट जे विच में, इहा जेकॾहिं यारहीं तरमीमूं थी वियूं त घटि में घटि इहा छिकताण ख़तमु थी वेंदी ऐं कुझु मामला जेके आहिनि सुप्रीम कोर्ट ॾांहुं हलिया वेंदा। हिकिड़ो बैलेंस ऑफ पावर असांखे उमेदु आहे त नज़र ईंदो। हाणे वठंदो हिकिड़ो ब्रेक खां पोइ इन मामले ते ऐं ॿियनि मामलनि ते वरी ॻाल्हि ॿोल कंदासीं।